ॻोठ बख्शल बंगलाणी में ॻोठाणनि जो शिकारपुर पुलिस जी ज़ुल्मनि ऐं बासर वॾेरे ख़िलाफ़ एहतिजाज। लकी गुलाम शाह वेझो ॻोठ बख्शल बंगलाणी में ॻोठाणनि शिकारपुर पुलिस जी ज़ुल्मनि ऐं बासर वॾेरे जी ज़ुल्मनि ख़िलाफ़ मासूम ॿारनि ऐं मर्दनि पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि चयो त पुलिस अब्दुल वहीद वलिद कुर्बान अली बंगलाणी खे चर्च जे कूड़े केस में जेल मोकिले छॾियो ऐं 8 कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। ॿिए तरफ़ एहतिजाज कंदड़नि सादिक अली बंगलाणी, कुर्बान अली बंगलाणी, मुमताज़ अली बंगलाणी, यामीन अली बंगलाणी, नसीर अहमद बंगलाणी, इम्तियाज़ अली बंगलाणी, तनसीर अहमद बंगलाणी, मोहम्मद इस्माइल बंगलाणी, एसएसपी डीआईजी ऐं आईजी सिंध खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। जी बिल्कुलु असां लखी गुलाम शाह वेझो हिन वक़्तु मौजूदु आहियूं बख्श अली बंगलाणी ॻोठ में। हिते जेको आहे शिकारपुर पुलिस ऐं जेका बासर वॾेरे ख़िलाफ़ ॻोठाणनि जेके सरापा एहतिजाज आहिनि उन्हनि पुलिस ज़रिए हिननि जी जॻहियूं ड्राए पट करे छॾियूं आहिनि। बासर वॾेरे अब्दुल बंगलाणी ऐं जॾहिं त पुलिस जेको आहे हिननि जा नौजवान खणी चर्च में कंहिंजे कढ 7 किलो चर्च त ऐं कंहिंजे ख़िलाफ़ जेके आहिनि पुलिस मुक़ाबले जी कूड़ियूं 8 एफआईआर दाख़िल कयूं वयूं आहिनि। हिन वक़्तु अचो त हिते ॻोठाणा मौजूदु आहिनि, वधीक उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो हिन बाबति छा चवणु आहे। हाणे इहो चए थो त माना हितां छॾे वञो, ज़मीन मुंहिंजी आहे वठी कब्ज़ा करणु लचाए थो। इन जे करे वठी असां माना अपील कयूं था त एसपी खे त बाबा असांजो इंसाफ़ कयूं वञे, डीआईजी खे, सरदारनि खे वठी साईं असांजो इहो अपील आहे। असां नाजादियूं कयूं माना बीठो आहे, बेगुनाह बेख़ताई मिसाल माना हा विढ़े थो, माना छोकिरा सॼो बेरोज़गार लॻा पिया आहिनि। ठेकेदार अब्दुल बंगलाणी असां सां मुसलसिल नाजाइज़ियूं कंदो अचे थो। 8-10 एफ असां मूंखे धकु हणी वियो आहे, इन जा भाटिया उनजो सॼो ॾींहुं कम ई 2 नंबर आहे। सॼो ॾींहुं बंगलनि ते धाड़ेल हिननि जे वेठा आहिनि साईं। चर्च जो कमु हिन जो हले थो सॼे शहर में साईं। नाजाइज़ियूं असां सां करे थो। असां 4थों महीनो आहे असां हिन जे मेड़ करे करे थकी पिया थिए। असां मसइलो हल नथो करे। वरी हाणे असां ते 8-10 एफआईआर करायूं अथई। वरी असांजे 2 माण्हू खणी असांजे चर्च में चालान करायो अथई। हाणे चए थो ॿाहिरि निकिरंदव त तव्हांखे मां धाड़ेलनि खां खणाए कचे तरफ़ मोकिलींदुमि। जेके बि शहर में ॾोह थिए थो इहो अब्दुल ठेकेदार कराए थो साईं। मुसलसल अब्दुल ठेकेदार कंदो थो अचे। उन जे आड़ पुलिस उनजी वांगार वहे थो। असांखे हिते 50 जरिब ज़मीन आहे, उन ज़मीन ते असांखे धमकियूं ॾिए थो, इहो ज़मीन खपायो, हितां लॾे वञो। असां वञूं त काॾे वञूं? असांजो पुराणो हाणे खां न आहे, असांजी पैदाश बाबा वारनि जी पैदाश हिते थियल आहे। असांजे ओड़े पाड़े खां पुछा कयो वञे, असां न लुंडा न लोफर आहियूं, न कुझु बि न आहियूं। असां पंहिंजी रोज़ी कंदा आहियूं। को डोज़र हलाईंदो आहे, को ट्रैक्टर हलाईंदो आहे। असां पंहिंजी बच्चनि जी रोज़ी कंदा आहियूं। बासर ठेकेदार अब्दुल असांखे धमकियूं ॾियाराए थो, कंहिं महिल कहिड़े नंबरनि ते, कंहिं महिल कहिड़े नंबरनि ते तव्हांखे खणाईंदुमि, अगवा कराईंदुमि। असांजा नंढड़ा स्कूल वञण लाइ तयारु न आहिनि हिन टाइम ताईं। उनखे धमकियूं उन्हनि जा छोकिरा अॻु ॾेई करे उन्हनि सां विढ़नि था, उन्हनि खे धमकियूं ॾियनि था, निकिरंदो तव्हां विढ़ंदासीं। असांखे पुलिस काथों घरों अची खणे थो बि असांखे चर्च ॾियाराए कढ थो ॾियाराए। ठेकेदार अब्दुल बंगलाणी सां नंढड़नि जी मुमारी ते असांजो उनखे सोटर तां विड़ी विया। उनखां बावजूदि असांजो घर ड्राराए, असां ते कूड़ियूं 8 एफआईआरूं कराए, असांखे मौतमार धमकियूं थो ॾिए। ठेकेदार अब्दुल बंगलाणी तव्हां हितां लॾे वञो, तव्हांजो ज़मीन छॾे वञो। असांजो एसपी साहब खे, डीआईजी साहब खे, शीशन कोर्ट खे, हाई कोर्ट खे अपील आहे। सरदारनि खे, असां शबीर अली ख़ान खे, महबूब अली ख़ान खे अपील आहे त असां सां नाजाइज़ी करणु न ॾियो, असां सां इंसाफ़ कयो। जी बिल्कुलु असां हिन वक़्तु जेके ॻोठ में मौजूदु हुआसीं उते मुतासिर जेके एहतिजाज कंदड़ आहिनि उन्हनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त हिकु तरफ़ त शिकारपुर ज़िले जी पुलिस त ॿिए पासे बासर वॾेरो असांजे कढ पइजी ऐं ऋण ॿारे ॾिनी आहे। हिननि डीआईजी लाड़काणो, आईजी सिंध, एसएसपी शिकारपुर, सिंध हुकूमत, डीजी रेंजर्स ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त असांजी ख़ुदा करण कानूनी लेवल ते जेका साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं असां उन्हनि शयुनि में मुलवस हूं त असांखे सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं असां मुलवस न आहियूं त जेके असांजे कढ ऋण ॿारियूं वेठा आहिनि पुलिस या वॾेरो उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कयूं वञे। कैमरामैन महेश कुमार सां गॾु डिजिटल मीडिया पाक कराची, लकी गुलाम शाह।